प्रिय परिजन ही मिली वैदेही प्रिय परिजन ही मिली बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन गंगा धाम उदास सिंह दरबार में। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्री रामचरितमानस ते सत्संग हली रहियो आहे। हीअ राम कथा हली रही आहे। अयोध्या कांड, चित्रकूट जो वर्णन। अध खां वधीक रामायण थी चुको अथव। अगर पृष्ठ संख्या जे हिसाब सां ॾिसूं त पर अञा ॿियो कांड ई पियो थो हले, अयोध्या कांड। त ईअं न सम्झिजो कि कथा भाई सिलो थी हले या उते ई बीठा आहियूं हिक ई जॻह ते। न, कथा हली रही आहे। जहिड़ी तरह असांजी जीवन जी गति असांखे ख़बर कोन पवंदी आहे, घणी निकिरी वई। असां घणी दूरी तय करे अची चुका आहियूं हेसि ताईं, उहा ॾिसणु किथे ईंदी आहे। तीअं ई कथा बि हले पई थी। ऐं कोई लक्ष्य थोड़ी आहे कि जल्दी कंप्लीट करणी आहे।
कंप्लीट करे कंदासीं बि छा, वरी शुरू कंदासीं। त असां उन घड़ीअ जो लाभ वठी वठूं जेका वर्तमान में जेको बि प्रसंग हली रहियो हुजे उन में जुड़ी वञूं, उते पहुची वञूं, उन मां शिक्षा खणी वठूं। अॼु जे प्रसंग मां बि तव्हां स्त्रियुनि जे लाइ सुठी शिक्षा आहे, मायुनि जे लाइ, छो त सीता जो थोरो वर्णन थो अचे। सीता जो हिकु रोल हिते नज़र थो अचे चित्रकूट में, पंहिंजे पेकनि जे प्रति, माइटनि जे प्रति। सीता जीअं शादी करे आई हुई न अयोध्या में, त पेके न वई हुई अञा, हिकु दफ़ो बि अञा पेके न वई हुई थियण। उहो योग हाणे आयो आहे चित्रकूट में। ॿई सेण गॾु थिया आहिनि, राजा जनक जो समाज ऐं अयोध्या वारनि जो समाज। उते सुनैना माता कौशल्या खां आज्ञा वरिती। असां ॿुधोसीं कि सीता खे मोकल ॾियो त जिते असां रुकियल आहियूं, ठहियल आहियूं, उते अची मिले असां सां। त माता कौशल्या चयो सीता खे, तूं वञ पंहिंजे माइटनि सां मिल। त सीता उन्हनि सां ई गॾु हली, उन्हनि स्त्रियुनि सां गॾु, जेके स्त्रियूं परचाणी ॾियण आयूं हुयूं। त हाणे सीता वञे थी उन जॻह ते जिते जनकपुर जा वासी रुकियल हुआ। जनकपुर जूं मायूं, राणियूं, राजा जनक खे बि ख़बर पई त सो बि वठी भॻो। पहिरीं गुरूअ वटि वेठो, गुरु वशिष्ठ सां गॾु राजा जनक, पर उहो बि आज्ञा वठी वियो उते डेरे ते जिते सीता आई आहे, पेकनि सां मिली आहे। उते ई चौपायूं आयूं आहिनि, प्रिय परिजन ही मिली बैदेही। बैदेही माना सीता, जानकी। राजा जनक खुदि विदेह आहे, देह खां अलॻि विदेह। त सीता बि उहा ई आहे, विदेही। देह जो बि जंहिंखे मोह कोन्हे, शरीर जो बि मोह कान्हे, पर अॼु पंहिंजे प्रियजन परिवार सां मिली आहे त ईअं लॻे नथो कि हीअ को शरीर खां अलॻि महसूसु कंदी हूंदी। उहा सभिनीनि सां मिली सीता, नंढे सां प्यार करे, स्नेह ॾेई करे नंढनि खे, वॾनि खे प्रणाम करे, बराबरि वारीअ सां भाकुर पाए, सभिनीनि सां मिली। हिते इहो हिकु सुठो रोल नज़र अचे थो हिकु छोकिरीअ जो, जेका शादी करे वञे थी, पोइ वरी शादी करे पेकनि में अचे थी। त उन छोकिरीअ जो हाणे पेकनि सां कहिड़ो रिश्तो हुजणु खपे, कहिड़ो व्यवहार हुजणु खपे, इहो असांखे हिते ॾिसण लाइ थो मिले। एतिरी त ख़बर आहे न सभिनीनि छोकिरियुनि खे कि शादीअ खां पोइ हाणे असांजो पहिरियों घरु आहे उहो सहारो घरु। उहो पहिरियों घरु थी वियो, प्रमुख घरु उहो आहे असांजो, ऐं हू ॿियो घरु सेकेंडरी आहे, जिते जनम मिलियो या वॾा थियासीं। इहो ख़बर आहे बि त बि नज़र नथो अचे अॼु जे समय में। अधिकतर, सभु न, अधिकतर ईअं थो नज़र अचे छोकिरियूं शादीअ खां पोइ बि पेकनि सां एतिरो संपर्क थियूं रखनि जो उन्हनि जे लाइ पहिरियों घरु उहो आहे पेकनि जो। हिकु हिकु ॻाल्हि बि ॿुधाइनि थियूं माउ खे, लूणु एतिरो विधो दाल में, अॼु हीअं थियो, अॼु हीअं थियो। वरी हिकु ॿी बीमारी कुझु छोकिरियुनि में हूंदी आहे,
जिते शादी करे आयूं आहिनि साहुरनि में, उन्हनि खे पंहिंजे पेकनि जी वॾाई करे ॿुधाईंदियूं आहिनि कि असां वटि त हीअं थींदो आहे, असां वटि त हीअं थींदो आहे। त पोइ तूं असां वटि उते ई वञी रहो न, हिते छो असां वटि छो रही, असां थी करी त। पोइ जेके ॻाल्हियूं थियनि थियूं न, घर फिटनि था, टुटनि था, अलॻि वञी रहनि थियूं या पेकनि में वञी रहनि थियूं, उहे पोइ थियूं थियनि इहे ॻाल्हियूं। शुरूआति उन्हनि जी इन सां ई थींदी आहे, छो त छोकिरी अञा ताईं पंहिंजे माउ पीउ जे लाडली ठही करे पई थी हले साहुरनि में बि, ऐं उहा पंहिंजे पेकनि खे असली घर पई थी सम्झे। हिते सीता जो रोल ॾिसण जहिड़ो आहे। उहा आई ज़रूरु आहे पेकनि में, उहो बि चित्रकूट में, पर तॾहिं बि उहा हाणे महिमान थी करे आई आहे। ऐं उन में ई सुंदरता आहे स्त्रीअ जी, सूंहं उन में ई आहे। असांजे त धर्म में त ॾाढियूं अहिड़ा नियम आहिनि कि छोकिरी पहिरियों दफ़ो बि अगरि पेके वञे त बि उन जा बि कुझु नियम आहिनि। जीअं कि उन छोकिरीअ खे कुझु गहणो ॾिजे, गहणो ॾेई करे मोकिलिजे, आरती उतारे करे मोकिलिजे, उनखे खटाइण न ॾिजे, ईअं बि ईंदो आहे, अचार न ॾियणु खपे। हूअ लक्ष्मी आहे घर जी, सहारे घर जी, त उहा लक्ष्मी थी करे वञे ऐं वापसि लक्ष्मी थी करे अचे। इहा ॾाढी नंढड़ी ॻाल्हि आहे पर ॾाढी ज़रूरी आहे कि हिकु छोकिरीअ जो रोल छा आहे शादीअ खां पोइ पेकनि जे प्रति। समझदार जेके हूंदियूं आहिनि छोकिरियूं या माता पिता अहिड़ा संस्कार ॾींदा आहिनि, उहे इन ॻाल्हि जो ध्यानु रखंदियूं आहिनि कि मुंहिंजे लाइ साहुरा आई, हाणे मुंहिंजो इहो ई ख़ानदान आहे। पंहिंजे पुट खे बि शिक्षा कहिड़ी ॾींदी माई, उन जे पीउ वारी, ॾाॾे वारी, पर ॾाॾे वारी, जेका उहा कुल परंपरा हुजे। ऐं हूंदी न का हुन कैक्सीअ जहिड़ी, त उहा नानाणी शिक्षा ॾींदी ॿार खे। कैक्सी सम्झी आहे, रावण जी माउ। न त रावण पुटु त विशर्व ऋषिअ जो हो, ब्राह्मण जो पुटु हो, उहो कीअं असुर थी वियो, नानाणी शिक्षा मिली उनखे। त स्त्री जो इहो नंढो नंढो रोल अॻे जॾहिं हूंदो हो त संसार केॾो सुंदर हो, रिश्ता नाता केॾा प्यारा हुआ, पवित्र हुआ। स्त्री भुलिजी वई, साहुरनि खां वधीक पेका वणणु लॻा, साहेड़ियूं वणणु लॻियूं, ऐं वरी जॉब हुजे त पोइ त छुटासीं। अगरि उन छोकिरीअ खे जॉब हुजे न, मां बुराई नथो कयां कंहिंखे हुजे त, पर अधिकतर माता पिता जा संस्कार न हुजनि, बल्कि माता पिता चवनि कि असां वेठा आहियूं, ॾकिजा न कंहिंखां, ऐं वरी जॉब हुजेसि उन छोकिरीअ खे, पोइ त भॻवानु बचाए उन घर वारनि खे। ही रामायण जी कथा इन लाइ त आहे, चाहे रामायण चाहे महाभारत, ये कथाऊं तव्हां चाहे टीवीअ ते ॾिसो रामायण या महाभारत, इन्हनि जा संवाद त ॿुधो, संवाद ॾिसी मन प्रसन्न थी वञे, रिश्तनि नातनि जा संवाद। दुर्योधन जहिड़ो महाभारत में, दुर्योधन बि कुंतीअ खां आशीर्वाद वठणु वियो आहे, ऐं इहो चई करे कि छोटी मां, भई चाची थी त छोटी मां चई करे प्यार सां चएसि तो मूंखे आशीर्वाद ॾियो। इहे रिश्ता नाता असांखे इन्हनि कथाउनि मां ई सम्झ में ईंदा आहिनि, रिश्ता नाता छा थींदा आहिनि। जॾहिं खां माण्हुनि रामायण महाभारत छॾे ॾिनो न, ऐं सास भी कभी बहू थी सीरियल ॾिसणु शुरू कयनि न, त पोइ माई जी दुश्मन थियणु शुरू थी वई। षड्यंत्र, प्लानिंग, इहे सभु थियणु दिमाग़ में ई अचणु लॻा। त तव्हांखे शाबस आहे जो तव्हां राम कथा ॿुधणु अचो था, इहे रिश्ता नाता सम्झो था, ऐं उमेदु आहे तव्हां ॿुधी करे पंहिंजे ॿारनि खे बि सुठी शिक्षा ॾींदा।
त सीता जेॾीमहिल आई आहे त महिमान थी करे आई आहे। उनजो वेश कहिड़ो हो? तपस्वी वेश। तापस वेश जान की देखी, भा सब विकल विषाद विशेषी। हाणे तपस्वी वेश जेको आहे न सीता जो, उन में बि उहा सुंदर पई लॻे। छो त हुन केवल आर्टिफिशियल कोन पाती हुई उहा ड्रेस तपस्वी जी। हू को फैंसी ड्रेस में कोन आई हुई। फैंसी ड्रेस में अगरि कुझु पायो वञे त उहो केवल ओॾी महिल थोरो वणंदो त वणंदो, पर ख़बर हूंदी आहे हीअ नकली आहे। थोरी देरि ठीकु लॻंदो आहे, पर दिलि खे कोन छुअंदो आहे। पर कोई माण्हू पंहिंजे कर्म जे अनुसार ड्रेस पाए त उहा वणंदी आहे, उहा लॻंदी आहे हीअ हिकु ज़िमेदार माण्हूअ जी ड्रेस आहे। त जंहिंजी जहिड़ी प्रतिभा हुजे, जहिड़ो कर्म हुजे, जहिड़ो उनजो घर जो रूटीन हुजे, जहिड़ी उनजी पोजीशन हुजे, जहिड़ो पद हुजे, ओढ़ा कपिड़ा उहा पाए त सुठी लॻंदी आहे स्त्री। सीता त हिन तपस्वी वेश में बि सुठी थी लॻे, छो त हुन पंहिंजे पतीअ जो अनुसरण कयो आहे। इहा ड्रेस ईअं ई थोरी मिली आहे उनखे। 14 सालनि जो बनवास स्वीकार कयो आहे, तॾहिं उहा ड्रेस। ऐं अॼुकल्ह छा आहे, बिना त्याग बिना तपस्या जे माण्हूअ खे खपे ड्रेस। सभिनि खे न, पर अधिकतर मायुनि खे बि कंहिंखे अच्छी ड्रेस खपे दादी ठहिण लाइ। आहे न शौक़ु ॾाढनि खे दादी ठहिण जो। बिना त्याग बिना तपस्या बिना भक्तिअ जे, केवल हाईलाइट थियण जे लाइ। हाणे गरबा शुरू थींदा नवरात्रनि में त माण्हू उन जूं ड्रेसूं सिबाईंदा। हाणे उहा ड्रेस पाईंदा जेका थींदी आहे, डोंका हथ में। पर उन में ख़ुशि केॾा थींदा आहिनि, ॼण वॾी ड्रेस मिली वई। हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी उहा आहे स्वतंत्रता आहे। कंहिंखे कंहिं में मज़ो ईंदो आहे, कंहिंखे कंहिं में। पर तव्हांखे मां इहो थो चवणु चाहियां कि इहे टेम्परेरी ड्रेसूं आहिनि, इन जी कामना स्थाई न आहे। छा सामान्य स्त्री सुठी सलीक़ेदार ड्रेस पाए सुठी नथी लॻी सघे छा? सामान्य कॉटन जी ड्रेस माण्हूअ जी सुंदरता उन जी सद्गुणनि सां झलकंदी आहे, ना कि ड्रेस सां। हा, कर्म हुजे ओड़ो, का पुलिस में हुजे माई, ठीकु आहे, उहा ड्रेस पाए पुलिस वारी त सम्झ में ईंदो आहे कि ओतिरी महिनत ड्यूटी कंदी हूंदी। का टीचर हुजे, ॿारनि सां मथो हणे वीचारी, ऐं पोइ ॿारनि खे पढ़ाए स्कूल मां वापसि घर अचे, उनखे स्कूल वारी ड्रेस पातल हुजे त सुठो लॻंदो आहे, भई ज़िमेदारी निभाए पई थी। पर ईअं ई कोई कुझु बि ड्रेस पाए, सुखमनीअ जा पाठ कंदे कंदे अच्छी ड्रेस पाए शुरू थी वञे, दादी ठही वञे, त तव्हां जहिड़ो माण्हू त खिलंदो अहिड़नि ते, विवेकी माण्हू त खिलंदा। पर के हूंदा वीचारा सुम्हियल, उहे चमको ॾिसी करे उनखे दादी सम्झणु लॻंदा। हीअ असांजी ड्रेस ईअं ई अगरि पाइजे, बिना सत्संग जे, बिना कथा जे, बिना उन कथा खे जीवन में उतारे ईअं ई पाइजे त मां ॾिठो आहे। असांजा हींअर कज़िन एक्सपायर थी विया त ईअं ई जेके बसि रुगो जनम वठण जे करे संत जे घर में बसि कुर्तो पाए करे वेही पिया रहनि त फनी पिया लॻनि। छो त पोइ आचरण किथे आहे, अनुभव किथे आहे? बिना महिनत बिना उन कर्म जे ड्रेस।
हाणे मूंखे ख़बर कान्हे कि मूं ते ड्रेस सुठी लॻंदी आहे या न लॻंदी आहे, पर मूंखे हिन में ॾाढी सहजता लॻंदी आहे, मूंखे वणंदी आहे। सहजता माना ईअं न लॻंदो आहे कि आर्टिफिशियल मां ॿिए जी वठी पाती आहे। त इन में साबित थो थिए कि मुंहिंजे लाइ सही आहे इहा ड्रेस, सूट थी करे। हाणे ॿियो कोई नकल करे चए मां बि पायां, तापस वेश विशेष उदासी, ईअं ई भई हिन पाती आहे। ॾाढा ईअं सम्झंदा आहिनि मुंहिंजे बारे में कि अरे हिनखे हीअ त कुझु कोन हो, बसि जॾहिं खां ड्रेस पातई, टोपी वोपी पातई, त हिनखे माण्हू सुञाणण लॻा, त हिनखे हाणे माण्हू पहचानण लॻा, हल पाण बि था पायूं। सही में ॾाढनि मूंखे चयो, संतनि ई चयो आहे कि जहिड़ी टोपी तव्हां पाईंदा आहियो असांखे बि ॾियो। पोइ ठाहींदी हीअ ई आहे दादी, पोइ मां ॾींदो आहियां उन्हनि खे। पोइ चवंदा आहिनि कि जहिड़ी तव्हां पाईंदा आहियो न उहा खपे, त मां चवंदो आहियां उहा ई आहे, उन ई मां इहा ठाही आहे। त कुझु ॿियो थींदो आहे, असली शइ का ॿी आहे। मुंहिंजे लाइ त हिकु तपस्या बि कान्हे, मूंखे त का कठिनाई बि कान्हे, बसि हिकु स्वभाव आहे कथा करणु ऐं परंपरा वॾनि जी। ईअं ई तव्हांजी जेका सहजता हुजे, स्वभाव हुजे, ओड़ा वस्त्र पाईंदा न अनुकूल, पंहिंजे स्वभाव जे अनुकूल, त माण्हुनि खे वणंदा। सीता तपस्वी वेश में बि सुठी पई थी लॻे, पर सभिनि जा मन जेके आहिनि न प्रेम में भरिजी विया आहिनि, सीता जे मिटनि माइटनि जा, इन करे थोरा वीचारा दुखी थी विया कि असांजी सीता राजकुमारी उन अॼु हीअ ड्रेस पाती आहे, तपस्वीअ वारी, ज़िमेदारी निभाइण जे लाइ, वचन निभाइण जे लाइ। लॻे सुठी थी हिन ते, पर हीअ तपस्वीअ वारी ड्रेस पाती आहे। भा सभु बिकल विषाद विशेषी, व्याकुल थी विया सभु। राजा जनक बि आयो, जनक राम गुर आयुस पाई, चले थलई सीअ देख आई। उन राजा जनक अची करे सीता खे जेॾी महिल ॾिठो त हिकु पिता ऐं पुत्रीअ जो जेको संबंध थींदो आहे उहो अद्भुत थींदो आहे। पीउ जो जेको प्यारु पुट खां वधीक धीउ सां हूंदो आहे, उहो हिते नज़र अचे थो। राजा जनक सीता खे ॾिठो त हृदय सां लॻाए छॾियो, लीन लाहे और जनक जानकी। पीउ साईं त धीउ जो नालो ठहियो आहे, जनक मां जानकी, वेदेह मां वेदेही। अॻे ईअं नाला रखंदा हुआ, द्रुपद मां द्रौपदी, राजा कुंत मां कुंती, मद्र नरेश जी धीअ माद्री, ईअं हूंदा हुआ। पीउ जो एॾो संबंध धीउ सां। त राजा जनक जहिड़े ज्ञानीअ सीता खे हृदय सां लॻायो आहे। लीन लाए और जनक जानकी, पाहुन पावन प्रेम प्राण की। पाहुन माना मेहमान, अतिथि, स्त्री अतिथि। धीअ जेका आहे, राजा जनक ॾिठो मुंहिंजी धीअ हींअर महिमान जे रूप में आहे, छो त असां विदा कयोसीं उनखे शादी कराए। आई आहे पर अतिथि आई आहे, पर कहिड़ी अतिथि आहे? प्रेम प्राणनि जी अतिथि आहे। हीअ मुंहिंजी प्राणनि जी महिमान आहे। हाणे थोरो अगरि तव्हांखे हुजे ध्यानु, राजा जनक केरु आहे? ज्ञानी। ऐं ज्ञान मार्ग में इहे ॻाल्हियूं मायने ई न रखंदियूं आहिनि। प्रेम, हृदय सां लॻाइण, मुंहिंजी धीअ,
ये ज्ञान मार्ग में कोन्हनि इहे ॻाल्हियूं, छो त ज्ञान मार्ग में त सभु हुआ नाशवंत, रिश्ता बि कूड़ा ई आहिनि सभु। पर हिते राजा जनक रोके न सघियो पाण खे। जॾहिं सीता खे विदा कयो हुई शादीअ महिल, तॾहिं बि हृदय सां लॻायो हुई, तब बि न रोके सघियो हो। ऐं हाणे वरी उहा स्थिति आहे कि आई आहे सीता, तब हृदय सां लॻाए करे उहो प्रेम प्रगट थो थिए। हिते हिकिड़ो रूपक ठाहियो आहे गोस्वामी तुलसीदास राजा जनक जी स्थितिअ जो। राजा जनक बार बार प्रयास पियो थो करे कि मां किथे मोह में न फासी वञा। आहे प्रेम, पर प्रेम धीअ सां ई आहे, त शायदि मोह आहे, मोह तो मुंहिंजो पैदा थिए, पर छा कयां, मां रोके बि नथो सघां। अहिड़ी जानकीअ जहिड़ी धीअ, मां इन जे प्रति प्रेम प्रगट कीअं न कयां। अगरि दॿायां त पोइ ज्ञान छाजो, उहो त दमन थी वियो। त ही छा आहे जेको प्रेम प्रगट पियो थो थिए, जेको संसारी हिकु साधारण पिता कंदो आहे धीउ सां, उहो प्रेम मुंहिंजो पियो थो प्रकट थिए, जबकि मां ज्ञानी आहियां, विधेय आहियां। उते राजा जनक जे भीतर हिकु कश्मकश थी हले, ऐं इहो सिखणु खपे अॼु जे तथाकथित ज्ञानिन खे, कि हिकु ज्ञानीअ खे बि प्रेम थी सघे थो। हाणे राजा जनक बुद्धीअ जो इस्तेमालु करे चिंतन पियो थो करे कि मां किथे मोह में न पइजी वञा, त बचण जी कोशिशि बि थो करे कि मां हिन देह खां अलॻि आहियां, मां मुंहिंजो स्वरूप अलॻि आहे। पर वरी सीता खे ॾिसे, वरी प्रेम प्रगट थी वञे, वरी उन में डूबजी वञे धीउ जे प्यार में। त इन स्थितीअ खे गोस्वामी तुलसीदास रूपक कहिड़ो ॾिनो आहे, मार्कंडेय ऋषिअ जो। भागवत पुराण में इहा कथा ईंदी आहे मार्कंडेय ऋषिअ जी, ऐं महाभारत में बि ईंदी आहे। मार्कंडेय ऋषि उमिरि घटि हुअसि, त भॻवानु शिव जी आराधना कयईं, त भॻवानु शिव हुनखे चिरंजीवी थियण जो आशीर्वाद ॾिनो। चिरंजीवी, लंबी उमिरि, युगन युगन ताईं। 7 चिरंजीवी थींदा अथव, अश्वत्थामा, विभीषण, बलि, मार्कंडेय, काकभुसुंडी, लोमश ऋषि, थी घणा थिया। ऐं हा, त्रिशंकु न, उहो न, हनुमान, व्यास जे लाइ बि ईंदो आहे, वेद व्यास लाइ बि। त इहे 7 आहिनि। हाणे मार्कंडेय जी उमिरि एॾी वॾी, मार्कंडेय ते को अधिकाई, जिन तृण धर मूंड बलाए। उन मार्कंडेय भॻवान हिकु दफ़ो नर ऐं नारायण जो दर्शन कयो, त उन्हनि चयोसि वर घुर। त उन वर घुरियईं कि मां भॻवान जी माया थो ॾिसणु चाहियां। माया छा आहे, मां ॾिसां, मां माया में फासी सघां थो या न। त हुननि चयो तथास्तु। हाणे माया छा हुई, वास्तविकता हिन खे परमात्मा सचाई ॾेखारे छॾी, प्रलय थी। ऐं ही मार्कंडेय ऋषि प्रयागराज में भूमिअ ते वेठो हो, प्रयागराज, तीर्थराज प्रयाग। उते वट वृक्ष बि आहे ऐं त्रिवेणीअ जो संगम बि आहे। प्रलय थी त पाणी वधणु लॻो, समुंड जो जल वधणु लॻो, उहो हेॾां अचणु लॻो। उन में सॼी धरती ॿुॾी वई, मथे बि कुझु बि न बचियो, न पक्षी, न पशु, न सिज, न चंड, न कुझु, जल ई जल, केवल पाणी पाणी वञी बचो।
उन प्रलय में वो मार्कंडेय ऋषि गोता खाइण लॻो। सोचे पियो कि ये माया आहे, मां सम्झां थो माया आहे, पर तब गोता खाइण लॻो। चईं माया किथां आहे, मां त ॿुधां पियो थो ईअं गोता पियो खाए। पोइ आख़िर जेको वट वृक्ष आहे उन प्रयाग में, उहो मथे वधणु लॻो। जीअं जीअं जल स्तर वधे, सभिनि खे ॿोड़े पियो पाणी, तीअं तीअं उहो वण बि धीरे धीरे मथे पियो थींदो वञे। हीउ उन वण ते वेही रहियो कि मां हिते सुरक्षित रहंदुमि। पोइ उहो वण वधंदे वधंदे छा ॾिठईं, उन वण जे हिकु वॾे पते ते, वॾा वॾा पता हुआ उन वट वृक्ष जा, हिकु वॾे पते ते हिकिड़ो नंढड़ो बालक लेटियो पियो आहे, शिशु बाल, गोलूअ जे एतिरो। उहो भॻवानु विष्णु भॻवानु बाल रूप में पंहिंजे ई पेर जो आंगूठो चूसे पियो थो, उहो लेटियो पियो आहे। पोइ वरी उन बालक मुख खोलियो त मार्कंडेय ऋषि उन ॿार जे मुख में अंदरि हलियो वियो। माया हिते शुरू थी। ॿार जे मुख में वियो त छा ॾिठईं, न को प्रलय आहे, न को कुझु ॿियो आहे, हे त ॿी दुनिया में पहुची वियुमि। ऐं का वॾी ॻाल्हि कान्हे, जहिड़ी हीअ असांजी दुनिया आहे, किथे ॿिए ग्रह ते थी सघे थो ॿी काई दुनिया हुजे, अनंत ब्रह्मांड आहे ही त उन भॻवान जे मुख में हिकु ॾिठईं शांति में ॿी दुनिया आहे, शांत स्थिर। वरी वापसि अची वियो त वरी प्रलय ॾिठईं। पोइ वरी प्रार्थना कयईं त छा थियो, उहा प्रलय शांत थी वई, न को जल हो, न को कुझु जल स्तर हो, वापसि जीअं पहिरीं स्थिति हुई उहा ई थी वई। पोइ भॻवानु ॿुधाएसि थो कि जॾहिं ब्रह्मा जी राति थींदी आहे न, ब्रह्मा सुम्ही पवंदो आहे त ईअं ई प्रलय थींदी आहे। ऐं ओॾी महिल मां ईअं ॿार रूप में ई हिते पते ते हूंदो आहियां ऐं मां नज़र रखंदो आहियां सृष्टिअ ते। गोस्वामी तुलसीदास इहा कथा खणी हिते जोड़ी आहे राजा जनक सां, छो त हुनखे ॿियो कोई रूपक न मिलियो। हाणे उहो छा आहे जल प्रलय? तुलसीदास चए थो राजा जनक जी जेका ज्ञान वारी बुद्धि आहे न, उहा आहे मार्कंडेय ऋषि। मार्कंडेय ऋषि ॿुधे पियो, वरी निकिरे पियो, वरी ॿुधे पियो। राजा जनक जी जेका ज्ञान वारी बुद्धि आहे न, मैं आत्मा हूँ, मैं अमर हूँ, इहा बार बार ॿुधी पई वञे कंहिंमें, प्रेम में। उहो प्रेम छा आहे, सीता सां जेको प्रेम आहे उन में ॿुधी पई वञे। पर वरी निकिरी पई अचे बुद्धि कि न, मां ज्ञानी आहियां, मां विधेय आहियां, पर वरी ॿुधी पियो वञे, ज्ञान ॿुधी पियो वञे। पोइ आख़िर जेको वट वृक्ष आहे उहो आहे सीता। उन जो सहारो वरितईं कि हीअ सीता मुंहिंजी धीअ कान्हे, जंहिंखे मां धीअ पियो थो सम्झां, इहा त आदि शक्तिअ जो अवतार आहे। जॾहिं ईअं सोचईं न, तॾहिं हुनजी बुद्धि ॿुधण खां बची वई कि मुंहिंजी धीअ कान्हे, हीअ आदि शक्ति आहे। इन करे मुंहिंजो खिचाव पियो थो थिए, इन करे मुंहिंजो हेॾां ध्यानु वञे थो। पोइ वरी उन आदि शक्ति रूपी वर्ण में हुन कंहिंखे ॾिठईं, राम खे। उहो जेको बालक हो, सीता जो प्रेम कंहिंसां आहे, राम सां। त हुन इहो ॾिठो कि मुंहिंजी सीता जेका धीअ आदि शक्ति आहे, उन जे में बि निवास आहे राम जो। त अगरि मां उन जो सहारो थो वठां त पोइ का दिक़त नथी थिए, पोइ मुंहिंजो ज्ञान बि बची थो वञे ऐं प्रेम बि बची थो वञे। सोहन राम प्रेम बिन ज्ञानू। ईअं हिनखे ठीकु लॻो कि मां सीता ऐं राम खे पंहिंजो धीअ ऐं न्याणो न सम्झां, इन्हनि खे परमात्मा ई सम्झां। जंहिंखे मां निर्गुण चवंदो आहियां, उहो ई निर्गुण साकार थी करे आयो आहे राम जे रूप में।
ऐं सीता उन जी पत्नी आहे जेका मुंहिंजी धीउ आहे हिन संसार में, त मां उन जी शरण वठां राम जी, त मुंहिंजो ज्ञान बची वेंदो। ऐं सिर्फ़ु ज्ञान थो बचायां त प्रेम नथो टिके उन ते। कोई माण्हू सिर्फ़ु ज्ञान खे पकड़े वेठो हूंदो न, त प्रेम कोन, ज्ञान में कोन्हे ताक़त कि प्रेम खे आश्रय ॾेई सघे। हो त पियो जलेबी ठाहींदो ज्ञान, पियो गोता खाईंदो। जे कोन स्थिति ॾिसंदा आहियूं माण्हुनि जी, सत्संग ॿुधी अचनि ज्ञान जो, घर में पोटो सॾु पियो थो करे दादी दादी, त प्रेम खिचजे बि थो, पर हू मना थो करे ज्ञान कि मोह माया में मत फासो। ये रिश्ता नाता बि ख़तमु करे छॾिया इन्हनि नकली ज्ञाननि। ॾाॾी पंहिंजे पोटे सां कोन पई थी प्यार सां ॻाल्हाए, मां ई ब्रह्म आहियां। त ज्ञान वटि प्रेम खे आश्रय कोन मिलंदो आहे, पर प्रेम में ज्ञान खे बि स्थान मिली वेंदो आहे। त अगरि कोई राम सां प्रेम करे त हुनजो ज्ञान बि बची वेंदो। ईअं थोरी आहे कि जेके राम सां प्रेम कंदा आहिनि से अज्ञानी हूंदा आहिनि या उन्हनि खे कुझु पतो न हूंदो आहे। राजा जनक जहिड़े जो ज्ञान बि अॼु राम जे प्रेम में टिकी वियो। उहे सभु हिते चौपाइयुनि में इहो सभु गोस्वामी तुलसीदास चयो आहे। और उमगे अम्बुध अनुरागो, भय उभूप मन मन हो पयागो। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। सिया स्नेह बट बाढ़त जोहा, तापर राम प्रेम शिशु सोहा। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। चिरंजीवी मुनि ज्ञान विकल जन, ओढ़त ले हो बाल अवलंबन। मोह मगन मत नहीं बेदेह की, महिमा सिय रघुबर स्नेह की। राजा जनक जो हाणे मोह कान्हे, हाणे सीता सां मिले पियो थो हृदय सां, पर ज्ञान बि कायम आहे। तुलसीदास लिखे थो ही मोह कान्हे, ही बल्कि छा आहे, महिमा सिय रघुबर स्नेह की। ही सीता राम जे प्रेम जी महिमा आहे। जेको सीता राम सां प्रेम करे थो न, उहो अज्ञानी कान्हे, उहो मोहग्रस्त बि कान्हे। मोह ऐं अनुराग में इहो फ़र्क़ु आहे कि जेको पंहिंजे असां घर जे कुटुंबनि सां कंदा आहियूं न, उहो आहे मोह, ऐं जेको भॻवान सां कंदा आहियूं उहो आहे अनुराग। हा, हू राग हू अनुराग, इहो फ़र्क़ु आहे। त राजा जनक खे रस्तो मिली वियो कि इहो अनुराग आहे। चाहे मां पंहिंजी धीअ सां ई प्रेम पियो थो कयां त बि ही मोह कान्हे, छो त सीताराम अची विया। हाणे ईअं ई असां चाहे पंहिंजे ॿार सां प्यारु कयूं, चाहे पोटे सां या घर जे कंहिं भातीअ सां, पर सीताराम खे विच में आणियूं, उन खे यादि कयूं त उहो मोह न थींदो, उहा मूढ़ता न थींदी। सिय पितु मात सने बस बिकल न सकी संभार, धरन सुता धीरज धरे ऊ समय सो धर्म विचार।
माता पिता एॾो प्रेम कनि पिया था सीता खे, सचो प्यार पिया था कनि, मोह बि न, त सीता इहो ॾिसी करे संकोच में अची वई, पंहिंजो पाण खे संभाले न सघी। पर आहे आख़िर पृथ्वीअ जी धीअ सीता, त धैर्य धारण कयो ऐं पंहिंजे धर्म जो वीचार कयो। राजा जनक सीता खे तपस्वी वेश में ॾिठो न जेॾी महिल, त राजा खे संतोष थियो ऐं विशेष प्रेम थियो सीता जे प्रति। इते बि शिक्षा आहे। अॼु जो हुजे पिता अगरि जे रामायण न पढ़ियो हुजे ऐं ॾिसे मुंहिंजी धीउ दुख में आहे, त छा चवंदो? चवंदो कि इहो ग़लति थी रहियो आहे तोसां, हल मां तो न्याय कयां, मां तो फ़ैसिलो कयां। हस्तक्षेप कंदा कि हल असां था ॾिसूं। पर हिते राजा जनक सीता खे चए थो, पुट तो मुंहिंजो मान वधायो अथई, तो पंहिंजे पति सां गॾु वञण जो फ़ैसिलो जेको कई, पति धर्म निभाई, त इन में असांजी तो इज़त ई वधाई अथई। पतीअ जे धर्म में स्त्री अगरि दुखी आहे, पति जो साथ ॾियण में कुझु कष्ट अचे थो, त छोकिरीअ जे माता पिता खे हस्तक्षेप न करणु खपे, बल्कि ख़ुशि थियणु खपे कि असांजी धीअ हिकु पंहिंजो सही धर्म पे थी निभाए, पति धर्म पे थी निभाए, असांजो गौरव थी वधाए। त राजा जनक बि इहो ई चयो कि हे पुत्री, तो ॿई कुल पवित्र करे छॾियई, असांजो कुल बि ऐं साहुरो कुल बि। स्त्री त टे कुल पवित्र कंदी आहे पाण, साहुरो, पेको ऐं नानाणो। नानाणे कुल खे बि पवित्र कंदी आहे छोकिरी। छोकिरो त बसि ॿई कुल, अगरि सुठो निकिरे छोकिरो त ॿ कुल पवित्र कंदो आहे, ॾाॾाणो ऐं नानाणो। हिते राजा जनक चएसि थो, पुत्री पवित्र किए कुल दोऊ, सुजस धवल जग कहे सब को। तुंहिंजो जेको यश आहे न, उहो हर कोई ॻाए पियो थो, सभु तुंहिंजी सहारा पिया था कनि। तुंहिंजी जेका कीर्ति आहे, कीर्ति रूपी नदी, उन त गंगा नदीअ खे बि पुठियां करे छॾियो। गंगा नदीअ टिनि जॻहियुनि खे महिमा प्रदान कई आहे। गंगा नदी वही त आहे, जिते बि गंगा में वञूं सनानु कयूं पवित्र आहे, पर टे जॻहियूं अहिड़ियूं आहिनि जेके गंगा जे करे महिमावंत थी विया आहिनि। हिकु अथव हरिद्वार, ॿियो अथव जिते गंगा समाइजंदी आहे गंगा सागर, ऐं टियों प्रयाग में। ये टे जॻहियूं गंगा जे करे महान थी वियूं आहिनि। पर राजा जनक छा थो चए थो, गंगा रुगो टिनि जॻहियुनि खे पवित्र कयो आहे, महानता प्रदान कई आहे, पर तुंहिंजी जेका कीर्ति रूपी नदी आहे न, उन त लाइ घणेई साधु संत पैदा करे छॾिया। जित सुर सर कीरत सर तोरी, गवन कीन विध अंड करोरी, गंग अवन थल तीन बड़ेरे, एही किए साधु समाज घनेरे। छो त जेको बि संत सीता जी कथा कंदो, सीता जी कथा ॿुधाईंदो या ॿुधंदो, उन में उहे सुठा गुण अची वेंदा। सीता जी कथा ॻाइण ॿुधण सां चाहे स्त्रियूं ॿुधंदियूं त उन्हनि में गुण अची वेंदा। साधु संत जो अर्थ केवल पुरुष न सम्झिजो, साधु संत त चइबो ई उनखे आहे जंहिंजो हृदय स्त्रीअ जहिड़ो हुजे या जंहिंजो हृदय ॿार जहिड़ो हुजे। त सीता जी कथा ॿुधी करे अनेक स्त्रियूं साधु ठही वेंदियूं, संत स्वभाव सां, ड्रेस सां न, स्वभाव सां उहे सुठियूं थी वेंदियूं। त सीता जी कीर्तिअ त अनेक संत पैदा कया ऐं कंदी। राजा जनक पंहिंजी धीउ खे ईअं पियो थो चए,
सही पियो थो चए। तुलसीदास चए थो राजा जनक सत्य पियो थो चए, पर सीता खे पंहिंजी तारीफ़ ॿुधी करे संकोच थियण लॻो, संकोच में समाइजी वई। पित कहे सत्य स्नेह सुबानी, पर सीय सकुच महु मनहु समानी। पुन पित मात लीन और लाई, सिख आशीष हित दीन सुहाई। पोइ माता पिता सीता खे सुठी सम्झाणी ॾियण लॻा, जेका शिक्षा ॾियणु खपे धीउ खे उहा ॾियण लॻा कि तूं पेकनि साहुरनि में पंहिंजो फ़र्ज़ु निभाइजांइ, कर्तव्य निभाइजांइ जेको तुंहिंजो हुजे, ऐं आसीस ॾियण लॻा। हाणे सीता चाहे थी बसि मां वञा वापसि, पर चई नथी सघे। इहो बि सिखण जहिड़ी शइ आहे कि हूअ चाहे थी कि शायदि ही मूंखे रोकींदा, चवंदा अॼु राति हिते ई रुक, पर उहो उचित कान्हे। मां वञा वापसि, मुंहिंजूं ससूं आयल आहिनि, मां उन्हनि खे ॾिसां। सीता की उहा चिंता, पर चई नथी सघे। कहत न सीय सकुच मन माही, इहा बसब रजनी भल नाही। मां हिन अॼु जी राति ते रुकां, इहो ठीकु न आहे। त राणी सम्झी वई, सीता जी माउ सुनैना, खग ही जाने खग की भाषा, माई माईअ जी भाषा सम्झी वेंदी आहे। त लख रुख रानी जनायऊ राऊ, सुनैना राजा खे ॿुधायो कि सीता हिते रुकणु नथी चाहे, मां सम्झी वियसि हीअ वेंदी। हृदय सराहत सील स्वभाव, त राजा हृदय में सीता जे स्वभाव जी सराहना करणु लॻो। पोइ राजा राणी बार बार गले लॻाए करे ऐं सीता खे विदा ॾिनी। सीता जेका आहे हली आई वापसि पंहिंजे डेरे ते। हाणे नंढड़े से हिन प्रसंग में असांखे चिंतन करण जे लाइ ॾाढो कुझु आहे। तव्हां मायुनि खे, मूंखे छा आहे, तव्हां मायुनि खे, तव्हां पंहिंजी धीअरुनि खे ॿुधाइण लाइ ॾाढो कुझु अथव कि स्त्री सुखी छा में रहंदी, पंहिंजो कर्तव्य निभाए करे, रामायण जे आदर्श ते हली करे स्त्री सुखी रहंदी। त इते असां कथा रखूं था। पोइ जेको संवाद थियो सुनैना ऐं जनक जो, उहो असां पोइ ॿुधंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।